तोखे आई मूंखे माण में देरी न कंदो। नवाब खान तो हथंदे खां वठी मूंखे मारण जी पूरी कोशिश पियो करे, हिमल ताईं इहो मारे न सघियो। ना पक्का है सुडल त इहो वक्त के सुकून सां फसाए। ये तॾहिं ते मुंहिंजी औताक ते जासूसी कर। तोसां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे ऐं तुंहिंजी जासूसी करे ऐं मां तुंहिंजे दुश्मन खे ॿुधायां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जे बारे में अपडेट। सभ खां पहिरियों दोस्तों जेको ई तव्हांखे लगातार मां अपडेट ॾींदो आयो हुउसि त तकरार ड्रामो आख़िरकार ईंदो ऐं काफ़ी दोस्त कमेंट कंदा हुया त तकरार ड्रामो बंदि थियो न ईंदो। दोस्तों तव्हां ॾिठो ॿियो ॾींहुं आहे त एपिसोड अची रहिया आहिनि, 2-3 एपिसोड अची चुका आहिनि। बिल्कुलु दोस्तों असां पंहिंजी ॻाल्हि ते पूरा उतरिया छाजे करे असांजा राब्ता हुया अंदरि, उन्हनि खे असांखे पक हुई त तकरार ड्रामो ईंदो ऐं उन्हनि जो चवणु हुयो त तकरार ड्रामे जी शूटिंग हली रही आहे फ़िलहालु, इन जे करे जेको आहे रुकियल हुयो। हाणे तव्हां ॾिठो अची चुको आहे, हाणे अॻिते छा थींदो छा न थींदो इहो तव्हां सां अपडेट शेयर कंदासीं। दोस्तों हाणे मीर जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े बख़्शल खे पकड़ण जी कोशिशि कंदो, उन खे फसाइण जी कोशिशि कंदो त उन जे ज़रिए मां वक़्त ते काबू कयां। हाणे वक़्तु जेको आहे उहो पंहिंजे चाचे खे मारण जी कोशिशि कंदो, छाजे करे भावल खे शक पइजी वियो आहे वक़्त जे मथां। ऐं नवाब खान जी जेको आहे भावल ॻाल्हि करे वक़्तु ॻाल्हि करे भावल खे नवाब खान जे बारे में त उहो असांखे मारणु चाहे थो, पक करे उन खे मारण जी कोशिशि कंदो ऐं भावल खे शक पइजी वियो आहे त वक़्तु गद्दार आहे। ऐं मूंसां जी बि शादी दोस्तों हाणे नवाब खान कराईंदो ऐं थी वेंदी ऐं बख़्शल खे बि जेको आहे शेर ली दॿ ॾेई करे उतां शक सम्झी रहियो आहे त हीउ शख़्स हिते छो आयो आहे। तव्हां ॾिठो दोस्तों मोमल बि मटिजी वई आहे, उन जी जाइ ते ॿी मोमल अची वई आहे जेका रॿनि जी भेण हूंदी हुई। अहिड़े हिसाब सां जेको आहे ड्रामे खे थोरी चेंज कयूं अदाकारनि में ऐं अॻिते हली दोस्तों दरिया ख़ान जी बि शादी थी वेंदी ऐं हाणे ड्रामो मज़ो कंदो ऐं बहितरीनु थी वेंदो। उदासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।